मेरा दरबार बड़ा ही सजाते हो, माँ को एक कमरा ना दे पाते हो। ऐसी बेटी को तो धिक्कार है, करता ना अपनी माँ से प्यार है। ऐसी बेटी को तो धिक्कार है, करता ना अपनी माँ से प्यार है। मुझको तो अपने घर में लाते हो, माँ को क्यों वृद्धाश्रम छोड़ाते हो। मुझको तो अपने घर में लाते हो, माँ को क्यों वृद्धाश्रम छोड़ाते हो। ऐसा घर मुझको ना स्वीकार है, करता ना अपनी माँ से प्यार है। ऐसा घर मुझको ना स्वीकार है, करता ना अपनी माँ से प्यार है। उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। माता को छोड़ आता है वृद्धाश्रम में, लेकिन माँ वहाँ भी कंप्लेन नहीं कर रही है। वहाँ भी माँ देखिए क्या कह रही है, आजा मिलने को अखियाँ तरसी है, तुझसे मिलने को ये माँ मरती है। आजा मिलने को अखियाँ तरसी है, तुझसे मिलने को ये माँ मरती है। तेरे आने का ना आसार है, फिर भी क्यों तेरा इंतजार है। तेरे आने का ना आसार है, फिर भी क्यों तेरा इंतजार है। बेशक तो मेरा गुनहगार है, फिर भी मुझको तो तुझसे प्यार है। बेशक तू मेरा गुनहगार है, फिर भी मुझको तो तुझसे प्यार है। जयकारा शेरा वाली का, बोल सच्चे दरबार की जय। देगियूं जी कथा खणाती वरी भई बाबा चंदा मां देगियूं ठाहियो घर में, भई हमेशा एक्स्ट्रा हुजे। वागोली में भी सेवा कंदा हुआसीं, पोइ ॾिसंदा न बाबा हॉट पॉट खाली पिया आहिनि, पोइ गुस्सो कंदा हुआ, चवंदा 2 फुल्का ई सही ज़रूरु हॉट पॉट में पिया हुजनि। भई बाई चांस केरु अची वञे त उन वक़्तु बि पचाईंदा आहियूं, भई हिक ॿ ॼणे जो खाधो घर में पियो ई पियो हुजे। त बाबा चवंदा हुआ, जीअं हाणे भॼन में बि चयोसीं, बुखा रोटी बुखा यल खे खारायो, पाणी पीना यल खे घुरायो, बाबा शेवा कंदड़नि जो बाबा शेवा कंदड़नि जो हर दुख दर्द मिटायो। पाण वेंदा आहियूं डॉक्टरनि वटि, भई असांखे दवा ॿुधायो, पर हीअ त ई सवले में सवली दवा आहे। घर जे आसे पासे में कोई बि बुखायल हुजे, वॉचमैन हेठि वेठा हूंदा आहिनि, या कोई अकेली ॿुढी रहे वेठी, हुनखे ॾिसो रोटी पहुचायो त मेडिकल जो बिल अधु घटिजी वेंदो। असांजे सत्संग में कई ईंदी आहे माता वीचारी आशा लखवानी नालो अथसि, 4-5 साल थिया, हर मंगल ते ज़रूरु ईंदी बाबा जे दरबार में। चए थी मां 5000 जो इंजेक्शन वठंदी हुअसि हर महीने, हाणे उहे सभु बंदि थी वई हुअसि। उनजो पुटु मूंखे मिलियो, चए थो मम्मी त हाणे बिल्कुलु हिकु बि दवा नथी वठे, इंजेक्शन बि नथी वठे। पहिरीं त 5000 हर महीने जूं उनजूं इंजेक्शन दवाऊं ईंदियूं हुयूं, हाणे चए थी न खपनि, हाणे मां सत्संग में वेंदी आहियां, हाणे मां ठीकु थी वई आहियां। त ॾिसो बाबा इहे मेडिकल जा, बाबा चवंदा न ईअं बि ॾियणो हीअं बि ॾियणो, हिन ॾियण में अथव भलाई। अगरि असां सुठे नमूने दान पुण्य करे छॾियूं, बाबा चवनि था जेका माया कमायो था इहा कारी कमाई आहे, छो त कोई बि कमाई बिना कूड़ जे न थींदी। पाण कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं, भई मुंहिंजी परचेसिंग ई 500 जी आहे, चवंदा आहियूं न जॾहिं परचेसिंग हूंदी आहे 300 जी, त बिना कूड़ खां सवाइ बिज़नेस न थींदो। बाबा चवंदा इहो कारो पैसो आहे, जिते कूड़ था ॻाल्हायूं, इहो छा आहे?
कारो पैसो चवंदा खणी अचो इहो पैसो तव्हांखे कलई करे ॾियो। कलई माना सभिनी खे ख़बर आहे न, अॻे बर्तननि खे कलई थींदी, छा थींदो बर्तन चमकंदा हुआ। त असांजो पैसो बि जेसि ताईं हुन में दान न थियो आहे तेसि ताईं उहो पैसो चमकंदो न। पोइ इहो पैसो किथे वेंदो? डॉक्टरनि वटि वेंदो, पुलिस वटि वेंदो, वकीलनि वटि वेंदो, हॉस्पिटलनि में वेंदो, पर उहो पैसो चमकाईंदासीं न। ऐं इहो सुठे में सुठो भई कैश न ॾियो किथे, पर सुठे में सुठो दान कहिड़ो आहे? कंहिंखे खाधो खाराइणु। त हमेशह घर में एक्स्ट्रा खाधो ज़रूरु ठाहियूं। कोई महिमान अची वञे ईअं न सोचियो भई हाणे मुंहिंजे मथां मुसीबत आई आहे हिनखे खाधो खाराइणो पवंदो, पर ईअं सोचियो भई अॼु असांजे मथां भॻवानु राज़ी थियो आहे, इन करे हुन अॼु मुंहिंजे घर में महिमान मोकिलियो आहे, इहो मुंहिंजे घर मां खाधो खाई वेंदो, माना भॻवानु भोग लॻाए वेंदो। चवंदा आहियूं न अतिथि देव भव, भई महिमान में केरु ॾिसो? भॻवानु ॾिसो। ऐं ॾाढा नसीब वारा हूंदा आहिनि जंहिंजे घर माण्हू वेंदा आहिनि। सभिनी जे घर न वेंदव, तव्हां कंहिंखे एक्स्ट्रा ठाहे रखो रोटी, केरु न ईंदव, बराबरि। त असांखे भॻवान जो शुक्रगुज़ार थियणु खपे भई भॻवानु असांखे इहा सेवा ॾिनी आहे। जीअं हिकु कथा आहे, हिकु माण्हू खे रोज़ महिनत कंदो हो, 2 फुल्का मिलंदा हुअसि, परेशान थी वियो, चवंदो सुबुह खां वठी राति ताईं महिनत थो करां, मिले छा थो? 2 फुल्का। उहे 2 फुल्का खाई करे मां सुम्ही थो पवां राति जो। आयुसि भॻवान जे मथां गुस्सो, ही छा आहे? सॼो ॾींहुं महिनत ऐं राति जो 2 फुल्का। हिकु ॾींहुं भॻवान खे प्रार्थना कई, चईसि भॻवान ॿुधाए त सही घणा फुल्का मुंहिंजे नसीब में लिखिया अथई, उहे सभु मूंखे सुभाणे ॾेई छॾ। मूंखे इहे तुंहिंजा 2 फुल्का न खपनि। हाणे छा कई भॻवानु? चईसि तुंहिंजे नसीब में मां 10 बोरियूं लिखियूं आहिनि अटे जी। जेसि ताईं तूं जीअरियूं आई तोखे घणियूं बोरियूं मिलंदियूं? 10 बोरियूं मिलंदियूं अटे जी। चईसि मूंखे सुभाणे ई ॾे, मां 2 फुल्का ॾिसी करे थकी पियो आहियां, मूंखे हाणे 10 बोरियूं गॾु ॾिसणियूं आहिनि। हाणे हुनखे 10 बोरियूं ॾेई छॾियईंसि भॻवानु। हाणे 10 बोरियूं जो अची वियसि, चई मां त हाणे सभु 10 बोरियूं वठी छॾियूं, माना हाणे मुंहिंजो दाणो पाणी ख़तमु थी वियो, हाणे मूंखे सुभाणे वञिणो पवंदो। सदिकी माण्हुनि खे चई अचो मूंखे फुल्का ठारायो, भाॼियूं ठाराई, संगत खे खाराई, लंगर लॻाए छॾी। 1000 माण्हू खाई विया खाधो। ॾाढी ख़ुशी थियसि भई भॻवान मुंहिंजी आख़िरी इच्छा पूरी कई। वञी करे सुम्ही पियो, चई बसि हाणे मां रेडी आहियां भॻवान वटि वञण लाइ। जीअं शवासन में कीअं सुम्ही पइबो आहे तीअं सुम्ही पियो भई बसि हाणे मां सुबुह जो न उथंदुसि, पर ॾिसे त छा सुबुह जो उथी खड़ो थियो आहे। चए थो हे छा भॻवान तुंहिंजी लीला आहे? वरी भॻवानु अचेसि थो, भॻवान बि चएसि थो त मूंखे चएसि 10 बोरियूं त मां वठी छॾियूं, पोइ मां हाणे छो जीअरो आहियां? चईसि जिन खे खाराए हाणे उन्हनि जे नसीब जो तुंहिंजे वटि अचण वारो आहे रोज़। हाणे रोज़ न वटि 1 बोरी अचणु चालू थी वई, खुटे ई न, छो त रोज़ उहो 1 बोरी ॿियनि खे खाराए पियो छॾे, वरी नई ईंदी वई। जेतिरनि खे खाराए उन्हनि जो जेको दाणो पाणी लिखियलु आहे उहो उन्हनि जे घर ईंदो, हीउ मालामाल थी वियो। छो त हेतिरी सवली मूंखे ॻाल्हि ख़बर ई न हुई। मां ईअं पियो सोचां भई मूंखे 2 फुल्का था मिलनि, अगरि मां हुन 2 फुल्कनि मां रोज़ अधु फुल्को बि कंहिंखे खारायां त मुंहिंजे घर बरकत अचे हा। रोज़ 1 फुल्को बि कंहिंखे खारायां त मुंहिंजे घर 3 फुल्का थी वञनि हा रोज़। त असां ईअं सोचंदा आहियूं, पहिरियों ई भॻवान खे चवंदा आहियूं मूं वटि त कान्हे, चवंदा आहियूं मूं वटि त कान्हे। हिकु ग़रीब माण्हू वञी करे गुरु साहिबनि खे ईअं चईसि मां कीअं दान करां, मां त खाईंदो ई रोज़ 2 फुल्का आहियां। चईसि 2 फुल्का खाईंदो आहीं न, अधु फुल्को घटि खा, अधु फुल्को ॾेई आ किथे गुरुद्वारे में, भई हुते कोई सेवादारी खाए त उनजी सेवा जो फल तोखे मिलंदो। उन वीचारे अधु फुल्को ॾियणु चालू कयईं, हिनजे घर में बरकत अची वई। उते गुरु साहिब चवनि सां 2 न, अगरि तूं 1 बि हुजे त वटि उन मां गच बि किथे ॾेई आहे? गुरु साहिबनि में ॾेई आहे, दरबार में ॾेई आहे। अधु बि हुजे हुन खां बि गच उते ॾेई आहे। चईसि अञा बि घटि हुजे, भई चईंदो कान्हे त वटि मुठी भर बि अटो हुजे त हिकु चुटकी खाली रोज़ दॿीअ में विझंदो ऐं उहा दॿी खणी करे किथे रखी आहे? गुरुद्वारे साहिब में रखी आहे। छा चवंदा आहियूं? हिकु आदि का
आधा भी परवान है आए ना कुछ ही सेंटेंस या जी हुन चवंदा एक घड़ी न आधी घड़ी आधी का परवान है भई असां फुल टाइम नथा ॾेई सघूं अधु टाइम तहिड़ी तरह सां खाधो अगरि वधीक नथा ॾेई सघूं त कणो कणो ॾेई ॾियूं हिकु ग़रीब किसान महिनत कंदो हो ऐं ॾाढो सत्संगी सेवा वग़ैरह कंदो हो पूजा पाठ कंदो हो उनजे झोपड़ीअ जे भरिसां हिकु वणु हुयो उन वण में रहंदा हुआ झिरको ऐं झिरकी ॾिसंदा हिनखे भई सॼो ॾींहुं वेठो महिनत करे पोइ चवंदा अचो त पाण हुन ॿई मिली करे हिन कुड़मीअ जो अॼु भाग लॻायूं झिरको चएसि थो झिरकी खे चईसि हा हा हलो ॿई मिली करे हिनजो भाग था लॻायूं चईसि कीअं चईसि ॿई छा कंदासीं हिनजे खेत मां थोरा दाणा खणी करे रोज़ किथे ॾेई ईंदासीं गुरुद्वारे में ॾेई ईंदासीं पोइ झिरको ऐं झिरकी थोरा थोरा दाणा खणी करे किथे ॾेई ईंदा हुआ गुरुद्वारे साहिब में उते विझी ईंदा हुआ भंडारे में जीअं जीअं उतां वञे उहे दाणा वञनि तीअं तीअं इहो कुड़मी छा थींदो वञे अमीर थींदो वञे उनखे तमामु घणो अमीर थी वियो जीअं जीअं उतां बरकत जीअं जीअं उतां दाणा किथे वञनि पिया गुरुद्वारे में वञनि पिया हाणे एतिरो अमीर थी वियो जो उहो झोपड़ी तोड़ाए छॾी झोपड़ी तोड़ाए करे छा ठाहे छॾी महल ठाराए छॾी त उहो वण बि जेको हुयो उहो उतां कटाए छॾी वण निकिरी वियो वरी बि झिरको झिरकी ॾिसण वेंदा हुआसीं पर हाणे छा थियो हिनखे छो त पैसो वधीक अची वियो हिनखे सभु ख़राबु आदत जुआ जी आदत ऐं हिनखे पीअण जी आदत उन में वेठो पैसो बर्बादु करे झिरको झिरकी चवनि था असां हेॾी महिनत कईसीं हिनजे घर में बरकत आंदीसीं पर हे त हुन पैसे खे विञाए वेठो हाणे असां उबतो कंदासीं हाणे असां रोज़ गुरुद्वारे मां 3-4 कणा खणी करे हिनजे घर में रखी ईंदासीं रोज़ वेंदा हुआ गुरुद्वारे मां 3-4 कणा खणी करे अची हिनजे घर में रखंदा हुआ ॾींहों ॾींहुं हिनजो पैसो छा थी वञे खुटंदो वञे इन करे चवंदा आहिनि दरबार साहिब जो जेको प्रसाद आहे इहो हूंदो आहे रुक जा कणा उन में हर कंहिंजी आश हूंदी आहे कोई आश रखी करे कुझु खणी ईंदो आहे दरबार में या जेके पैसा विझंदा आहिनि भंडारे में त उन पैसनि में बि उन्हनि जी आश आहे भई अॼु मुंहिंजो ॿारु पास थी वञे एग्ज़ाम में अॼु मुंहिंजे ॿार जी बीमारी ठीक थी वञे अॼु मुंहिंजे घर में धंधे पाणी जी बरकत थिए कोई न कोई उन्हनि जी आश हूंदी आहे उहे आश मां जेको भंडारो हलाइनि था उहो पैसो उहो अगरि अञा पाण घर खणी अचो माना उन्हनि जी जेका आश हुई उहो उते ई रहिजी वई वो केरु खाईंदो त आश पूरी थींदी वो प्रसाद केरु खाईंदो त आश पूरी थींदी जेको दरबार साहिब में प्रसाद ठहे थो केरु खाईंदो जो आश पूरी थींदी उन्हनि जी संगत पर कहिड़ी संगत गुरजाऊ जेके गुरजाऊ आहिनि जेके ग़रीब आहिनि जिनखे 2 वक़्त जो खाधो बि बराबरि न वेठो मिले अगरि उहे उन अन्न खे खाईंदा त छा थींदो उन्हनि जी आस पूरी थींदी जिन कुझु आस रखी करे पैसा दरबार खे ॾिना आहिनि ऐं उन्हनि पैसनि मां छा कयो आहे भंडारो बोलो गोदरी वारे घनश्याम की जय कदम भरे न ईंदे दुख दूर कीअं थींदा कदम भरे न ईंदे दुख दूर कीअं थींदा जो न ॾिसंदे दुख दूर कीअं थींदा तूं कदम भरे न ईंदे दुख दूर कीअं थींदा दरबार जो न ॾिसंदे दुख दूर कीअं थींदा तूं कदम भरे न ईंदे छा कयां महिरबान दर्द संतन जो नंढो छा गया महिरबान दर्द संतन जो नंढो जी अगरि पहुची करे हरे दिवा दर्शन करियो जे अगरि पहुची करे हरे दिवा दर्शन करियो तूं दर्श बाबल जन ॾिसंदे
दुख दूर कीअं थींदा तूं दर्श बाबल जवन संदे दुख दूर कीअं थींदा दर बाबल जो न ॾिसंदे दुख दूर कीअं थींदा तूं कदम भरे न ईंदे जे कोई तोखे चवे चोगी त कमिन जे बाबल जा जे कोई तोखे चवे चो बाबल जा सुर ॾिसां न साज़ ॾिसां शब्द ॿुधां पैगाम जा सुर ॾिसां न साज़ ॾिसां शब्द ॿुधां पैगाम जा तूं शब्द बाबल जा न ॿुधंदे दुख दूर कीअं थींदा तूं शब्द बाबल जा न ॿुधंदे दुख दूर कीअं थींदा दर बाबल जो न ॾिसंदे दुख दूर कीअं थींदा तूं कदम भरे न ईंदे दुख दूर कीअं थींदा कदम भरे न ईंदे दुख दूर कीअं थींदा दर बाबल जो न ॾिसंदे दुख दूर कीअं थींदा तूं कदम भरे न ईंदे बाबा हरदास राम जी देवड़ी सभ खां वॾी बाबा हरदास राम जी देवड़ी सभ खां वॾी आश तुंहिंजी पूरी थींदी सिक रखी ईंदे जॾहिं आश तुंहिंजी पूरी थींदी सिक रखी ईंदे जॾहिं तूं सिक अंदर में न रखंदे दुख दूर कीअं थींदा तूं सिक अंदर में न रखंदे दुख दूर कीअं थींदा दर बाबल जो न ॾिसंदे दुख दूर कीअं थींदा तूं कदम भरे न ईंदे बोलो गोदरी वारे संसार बोलो बाबा हरदास राम साहिब बाबा हरदास राम साहिब जा गुरु हुया संत कंवरराम साहिब एतिरी वॾनि शक्तियुनि जा मालिक हुया जो मुअल ॿार खे बि जीआरे सघंदा हुआ त असांखे कंहिंखे वक़्तु ईअं लॻंदो आहे भई जेको वञण वारो आहे उहो बाबा कुझु करे पिया सघनि बाबा उन्हनि खे अञा हयाती रही पिया सघनि जेके मोलनि खे बि जीआरे था सघनि उन्हनि लाइ केतिरो सवलो आहे बाबा हरदास राम साहिब खे फल ॾेई करे चवंदा हुआ तोखे 6 साल उमिरि ॾिनीसीं तोखे 5 साल उमिरि ॾिनीसीं माता धनी जेका जलगांव में कमु सेवा कंदी हुई बाबा हुनखे चवंसि था तोखे हाणे मोकल न ॾींदासीं तोखे अञा 6 साल सेवा करणी आहे अञा तोखे नओं मंदरु ॾिसणो आहे त बाबा जेको करनि था असांखे हुननि जी रज़ा में राज़ी रहणो आहे संत कंवरराम साहिब वटि माता आई ऐं मुअल ॿार खणी आई कंहिं विरायोसि भई तुंहिंजे संत जे हथ में ॾेई छॾिजांइ पंहिंजो ॿार जॾहिं हू लोई ॾींदो हुयो त तोखे पंहिंजो पाण ई हू ॿार छा करे ॾींदो जीआरो छो त मरियल ॿार त हुन खां वठंदी ई न माता बराबरि ईअं कयो मुअल ॿार हुन संत जे हथ में ॾेई छॾियो संत जीअं हथ में ॿार खयो लोरी पिया ॻाइनि सम्झी विया भई माई मूंखे फसाइण आई आहे हाणे इल्ज़ाम मुंहिंजे मथां हणंदी मां त ॿार जीवित ॾिनो हुयो उते घबराइनि नथा उते छा था करनि पंहिंजे सतगुरु सचे साईं सतरामदास साहिब खे यादि था कनि पुकार करनि था उन्हनि खे ॿाॾाइनि था भई अची करे मुंहिंजी रक्षा कर मुंहिंजे नाले जी रक्षा कर तूं न ईंदे त मां बदनाम थी वेंदसि हीअ त मुंहिंजो नालो ई ख़राबु करे छॾींदा आहिनि संत वीचारा पैसो न कमाईंदा आहिनि छा कमाईंदा आहिनि नालो कमाईंदा आहिनि हुननि जे लाइ नालो ई सभु कुझु आहे त ॾिसो हिते संत कंवरराम साहिब कहिड़ी सुहिणी पुकार करनि था चवनि था आ सतगुर सचा सतराम आ सतगुर सचा सतराम
अची औखीअ में सहाय थी, अची औखीअ में सहाय थी। वी ॻाल्हि वधिया तमाम, वी ॻाल्हि वधिया तमाम, अची औखीअ में सहाय थी, अची औखीअ में सहाय थी। आ सतगुर सचा सतराम, आ सतगुर सचा सतराम, अची औखीअ में सहाय थी। तुंहिंजे हुकुम सां आयुस मां दाता, भगति करण हितड़े साईं। तुंहिंजे हुकुम सां आयुस मां दाता, भगति करण हितड़े साईं। रखी ॻाल्हि दिल में विझी मुश्किल में, रखी ॻाल्हि दिल में विझी मुश्किल में, मूं सां ठगी कई माई, अॼु मूं सां ठगी कई माई। न त हाणे कीअं तो बदनाम, न त हाणे कीअं तो बदनाम, अची औखीअ में सहाय थी, अची औखीअ में सहाय थी। आ सतगुर सचा सतराम, आ सतगुर सचा सतराम, अची औखीअ में सहाय थी, अची औखीअ में सहाय थी। कूका कंवर जो बुद्धि कंवर लाए, कूका कंवर जो बुद्धि कंवर लाए, सतगुर आवाज़ आलापियो, सतगुर आवाज़ आलापियो। घबराई छो तो कंवर प्यारा, घबराई छो तो कंवर प्यारा, दिल में मिलियो तुंहिंजो न्यापो, दिल में मिलियो तुंहिंजो न्यापो। तोसां गॾु आहियूं सुबुह ऐं शाम, तोसां गॾु आहियूं सुबुह ऐं शाम, अची औखीअ में सहाय थी, अची औखीअ में सहाय थी। आ सतगुर सचा सतराम, आ सतगुर सचा सतराम, अची औखीअ में सहाय थी, अची औखीअ में सहाय थी। सतगुर संभारे माई बिहारे, सतगुर संभारे माई बिहारे, उते संत शुरू कया लोली, उते संत शुरू कया लोली। बुद्धि हुआ हुआ जो आवाज़, बुद्धि हुआ हुआ जो आवाज़, अची औखीअ में सहाय थी, अची औखीअ में सहाय थी। आ सतगुर सचा सतराम, आ सतगुर सचा सतराम, अची औखीअ में सहाय थी, अची औखीअ में सहाय थी। बोलो गोधरी वारे घनश्याम की जय। त ॾिसो एतिरी वॾी मुसीबत संत जे मथां, पर छा कयईं? कंप्लेन कयईं कंहिंखे? न, सिर्फ़ु दिली दिलि में छा कयईं? संतनि खे ॿाॾायां। त बाबा पंहिंजे लाइ बि छा ठाहे विया आहिनि? पंहिंजे लाइ बि बाबा वधा
साहिब ठाहिया आहिनि। मदा जी मीनिंग कीअं ॿुधाईंदो? मदा माना छा? ॿिनि शब्दनि में मदा खे तोड़ूं था। ॿिनि शब्दनि में मोह जी दाम, मोह जी दाम छा आहे? मदा। त असां छा था करूं? जंहिंमहिल मदा था पढ़ूं, बाबा सॼी स्कैनिंग करे था छॾूं भई हिननि जी कहिड़ी कहिड़ी कंप्लेन आहे। ॿार तंग था करनि, उहा कंप्लेन पहुची वई। खाधो नथा खाइनि, उहा कंप्लेन पहुची। मदा पढ़ण सां मोह जी दाम उन्हनि वटि हली वई। जीअं हिते संतनि साईं सीतारामदास हुननि खे आसीस कई, हुनखे दिलि में चवरायोसि भई तोसां गॾु आहियूं सुबुह ऐं शाम, तूं घबराई छो थो? दिलि में हुननि खे चयऊं संत कंवरराम साहिब खे। ऐं बराबरि ॿार रोइण शुरू कयो। संत पाण हुते वाइड़ा थी विया, माईअ खे ॿार ॾिनऊं ऐं हथ वठी चवंसि था वरी कंहिं संत जी ईअं परीक्षा न वठिजे। त बाबा पंहिंजे लाइ बि पाण बि ईअं पुकारे सघूं था बाबा खे, पर असांखे छा करिणो आहे? डेली ॿ दफ़ा ॾींहं में मदा साहिब पढ़णी आहे। बाबा हरदास राम साहिब जॾहिं पहिरियों दफ़ो इहा मदा ॿुधी, बाबा राम प्रसाद लिखी आया हुआ अहमदनगर जा, ॾाढो रिझनि थिया छो त बाबा खे न वणंदो पंहिंजी तारीफ़ बिल्कुलु न। हिकु बि शब्द बाबा हरदास राम जो न ॻाईंदा जॾहिं बाबा पाण हयात हुया। ख़ाली चवंदा कंहिंजा भॼन ॿुधायो? संत कंवरराम साहिब जा। अञा भॼन शुरू थींदो हो संत कंवरराम साहिब जो, बाबा जे अखियुनि में ॻोढ़ा भई मुंहिंजे गुरूअ जो भॼन चालू आहे। त बाबा चवंदा पंहिंजे गुरूअ जे लाइ ई सभु कुझु कयो। कोई ईंदो चवंदो बाबा मुंहिंजो कमु थी वियो, हा कुंडलियुनि वारे करे छॾियो हूंदो। कंहिं करे छॾियो हूंदो? कुंडलियुनि वारे। कंदा पाण हुया पर नालो कंहिंजो? पंहिंजे गुरूअ जो। त इहा बाबा में छा हूंदी हुई? निमाणत हूंदी हुई। बाबा में निमाणा हूंदा हुआ, हमेशह ॿिए जे लाइ चवंदा हुआ। हाणे जॾहिं राम प्रसाद इहा मदा लिखी आया, ॾाढो रिझनि था भई बाबा दरगाह त न ॾींदा हुआ, असांखे न वणंदो आहे, असांजे लाइ कुझु लिखी अचो। जीअं इहा मदा ॿुधायूं बाबा खे एॾी वणी, छो त हुन में संत कंवरराम साहिब जो नालो अची वियो, जलगांव साहिब जो नालो अची वियो, सभु अची वियो न मदा में। गुरु नानक साहिब जो आहे, बोले भंडारी शिव भॻवान जो आहे, सभिनी जो आहे। कृष्ण भॻवान जो आहे, कृष्ण मुरारी। हाणे बाबा जीअं इहे ॿुधी पहिरियों दफ़ो 1960 में शायदि ठही हुई। अॼु खां 50-60-70 साल थी विया, 60 साल थी विया, माना 60 साल पहिरीं इहा मदा साहिब ठही आहे। बाबा मुख मां वचन छा कढियूं? जेको बि इहा मदा साहिब पढ़ंदो असां हुनजे साम्हूं वञी वेहंदासीं। असांखे ईअं लॻंदो बाबा जो तस्वीर पई आहे, पर बाबा साम्हूं अची वेहंदा। जीअं पाण सत्संग जी शुरूआति मदा साहिब सां कईसीं। बाबा हिकु हिकु जा दुख दर्द छा वेठा कनि? ॿुधनि वेठा ऐं बाबा सॉल्व करणु चालू बि करे छॾिया हूंदा। हाणे घर वेंदा गुड न्यूज़ मिलंदी कोई न कोई, भई हीउ कमु थी वियो, हीउ कमु थी वियो। त मंदिर में अचण सां असांजा जेके दुख आहिनि उहे दूर थियनि था। सत्संग ते अचण सां बि असांजा दुख जेके आहिनि उहे दूर थियनि था। अंकल जो ॿुधोसीं हिकु ॾींहुं बि मंदिर मिस न कंदा हुआ, जेतिरी बि उमिरि हुयनि। मूंखे लॻे थो जॾहिं हिन बाबा आया 1960 खां ई बाबा आया, बाबा हरदास 60-62 साल डेली मंदिर अचणु, सेवा करणु, वरसी साहिब ते सेवा करणु ऐं तन मन धन जी सेवा। बाबा बि ॾिसो हुननि जा सभु दुख छा कया? दूर कया। हिकु हिकु कार्य बाबा हुननि जा रास कया। बोलो गोदरी